मदीने जा घोट सुन मुझा सगड़ा है मोहम्मद कर मोट आसी तुझे आसरे कारा कपड़ा रंगे च अदा ने रोटी आऊं तिना लाइ लोठी मीर मुसाफ़िर राया हसन मीर हुसैन जो हीण न जार ख़ालिक हिक जवार हीन मई दो तिल सती शहादत जी ॾिसो रोई नाज़ रिंद परुड़िन राज़ कज़ियो करबला जो। असां इन वक़्तु मौजूदु आहियूं हज़रत शाह करीम बुलड़ी रहमतुल्लाह अलैह जे दरबार ते। शाह अब्दुल लतीफ़ भटाई रहमतुल्लाह अलैह जा वालिद साहब जा वालिद आहिनि परॾाॾा आहिनि साईं शाह हबीब जा वालिद आहिनि। तव्हां सभिनी मौजूदु शख़्सियतुनि जा सिंध नगरी जे लाइ दुआ घुरायो। असां सां गॾु असांजो मौजूदु दोस्त आहे जेको सैर सफ़र में रहियो आहे। ॾाढी बारिश बि थिए पई। असीं कराची खां हिते पहुतासीं। असांजा ख़ालिद बुगियो साहब आहे असां सां गॾु। मालिक तव्हांखे पुछे ख़ालिद बुगियो साहब तव्हां कीअं महसूसु कयो था? ॾाढो दिलि खे सुकून थो मिले। पहिरियों दफ़ो अचणु थियो असांखे ऐं ॾाढो सुकून मिलियो। ॿियो मोटरसाइकिल ते हा मोटरसाइकिल ते अलाह हिमत ॾिनी आहे ऐं साईं पाण घुरायो आहे। महिरबानी। थैंक यू सो मच।